इमामुल अंबिया साईं जन असां साईं जन जा उम्मत इंसान ज़ात जी शुरुआत हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी इंसान ज़ात जी शुरुआत क़यामत जे आख़िरी बार ॼमण ते इंसान जो सिलसिलो। थोरो तवज्जो, इन विच में नबी खुदा जा आया 1,24,000 नबी। किताबनि जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़ियूं नबियनि जूं अहिड़ियूं सुनतूं आहिनि जेके सभिनी नबियनि में अबा जेके सुन सभिनी नबियनि उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सभिनी नबियनि खे अल्लाह ताला ॾाढी मुबारक ॾिनी, सभु नबी ॾाढीअ वारा। ॿियो इहा बि ईंदी आहे त सभिनी नबियनि जो तौरु थियल। ॿ टियों, सभिनी नबियनि दुनिया में अची करे ॿकरियूं चाढ़ियूं, माना ॿकरियुनि जो चाढ़णु बि उन अंबिया जे सुनतुनि मां सिखंदा। थोरो तवजो कयो त मां आख़िर में इहो शेर मां खे ॿुधाए छॾियां। आयो आ किताबनि में ॿकरियूं बिन बिन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। आयो आ किताबनि में ॿकरियूं बिन बिन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। मूसा जो ज़िक्र पढ़ तूं क़ुरान सगोरे में, मूसा जो ज़िक्र पढ़ तूं क़ुरान सगोरे में। हा प्यार शुएब नबीअ जूं ॿकरियूं उन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। आयो आ किताबनि में ॿकरियूं बिन बिन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। हिक भेर नबी मूसा खां ॿकरी भॼी वेई, हिक भेर नबी मूसा खां ॿकरी भॼी वेई, पोइ पकड़ खणी आयो पैजाने मन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। आयो आ किताबनि में ॿकरियूं बिन बिन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। आहे त बुखारीअ में हा अहले मक्का जूं, आहे त बुखारीअ में हा अहले मक्का जूं, उजरत ते मिठे मुरसल ॿकरियूं बिसंदनि चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। आयो आ किताबनि में ॿकरियूं बिन बिन चारियूं, अल्लाह जे प्यारे नबियुनि सभिनी त सचनि चारियूं। अम्मा दाई हलीमा भी हुई ॿकरियूं चारींदी, अम्मा दाई हलीमा भी हुई ॿकरियूं चारींदी, ऐं शेम नबीअ जी माशाअल्लाह। हाय हिकिड़ी जंग हुई मके पाक में, उन जंग में काफ़रनि शिकिस्त खाधी, उन्हनि जो माल बि हथ आयो, उन्हनि जा माण्हू बि गिरफ़्तार थिया, मर्द बि औरतूं बि। हिकिड़ी औरत जॾहिं साहब सुवारनि उनखे गिरफ़्तार कयो त उन हकल कई त ख़्याल सां मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण आहियां। साहब चयो त तूं असांजे मोहम्मद करीम? हा मूंखां परे थियो, चए मूंखे वठी हलो पंहिंजे अदा ॾे। हू हैरान थिया, तॾहिं अचे इमामुल अंबिया सां अर्ज़ु कयूं त या रसूल अल्लाह हिकिड़ी औरत गिरफ़्तार कई आहे, उहा चए थी त मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण। साईं जन फरमायो कीअं केरु? साईं पाण फरमायो वठी अचो। वठी आए त उहा कुराड़ी
कुराड़ी तने साईं जन पूछो त मां कीअं ॿुधाए चएदा तूं मूंखे नथो सुञाणे साईं जन फरमायो न चए मुंहिंजा साईं मां तव्हांजी भेण आहियां तूं मुंहिंजी भेण कीअं चए मां अम्मा दाई हलीमा जी न्याणी शेमा तॾहिं साईं जन खां दाह निकिती त तूं शेमा जॾहिं अम्मा हलीमा साइण इमामुल अंबिया खे खणी वई न पोइ इहा वॾड़ी न्याणी बीबी शेमा साइण अम्मा हलीमा जी जेकी महबूब मोहम्मद करीम खे खणी करे पाण जी गोद में घुमाईंदी वरिती हिकिड़े रिवायत में ईअं अचे थो अम्मा साइण उहा शेमा फरमाए थी मां हीअं जो ॿाहिरि निकितसि ईअं निकितसि त महबूब पंहिंजे अदड़े मोहम्मद खे खणी करे ॻाल्हाईंदी घुमंदी ईअं घुमंदी साईं खे खणी करे अॻिते वियमि ओचित जो ॾिठुमि त अम्मा भॼंदी थी अचे दाऊं कंदी थी अचे अम्मा हलीमा साइण तॾहिं अम्मा हलीमा मूंखे दड़का ॾिना मां चयोमांसि दड़को न ॾे अम्मा मूंखे दड़को न ॾे चए तूं नंढड़े ॿार खे उस में हेॾे ॾींहं में खणी ॿाहिरि निकिती आहे तोखे इहो ख़्यालु न थियो त मतां उन नंढड़े ॿार खे तकलीफ़ थिए तॾहिं मां अम्मा खे चयुमि त न अम्मा न अचु त मां तोखे ॿुधायां मां अदा खे खणी अॻिते हलियमि त अलाह जे तरफ़ को ककर मथां अची वियो जेसि ताईं मां अदा खे जाॾे खणी पई वञा त ककर असांजे मथां छांव पियो करे असांखे उस लॻे कोन पियो जे मां बीहां पई त ककर बीहे पियो जे मां हीअं हलां पई त ककर ओॾे हले पियो जे हीअं हलां पई त ककर ओॾे हले पियो मां अॼु ॾिठुमि त अदा मोहम्मद खे उस न लॻंदी इहा ई बीबी शेमा साइण पोइ साईं जन सुञातो पोइ पाण फरमायो त हिन घराणे जा मूं ते वॾा अहसान आहिनि पोइ उन अम्मा साइण खे चयूं अम्मा बीबी शेमा भेण खे त जीअं हाणे तूं चवईं गिरफ़्तारीअ जी सूरत में चए अदा जे महिरबानी मूं सां कंदे त पोइ हाणे पाण फरमायो त ठीकु आहे तूं जेको चओ त मां उहो ई कयां चईं त असांखे छॾियो माल मिल्क वापसि पाण फरमायो मां इंतज़ारु कयो तव्हां मूं कोई न आयो मूंखे ख़बर न रही उहो माल तक़सीम थी वियो बाक़ी तव्हांजे माण्हुनि मर्दनि खे जे तूं चवें थी त ठीकु आहे तूं पाण वञ चए त दादा मां वञा त कहिड़ो मोह खणी वेंदमि हे मूंखे छा चवंदा पाण वही हली असां पाण फरमायो त तुंहिंजे करे भला तुंहिंजो सभिनी खे तोसां गॾु था इजाज़त ॾियो सभिनी खे वठी वञो सभु कैदी छॾे ॾिनऊं जॾहिं महिल अॻिते हलिया तॾहिं हुन अम्मा साइण चयुनि त इहो अथव मुंहिंजो मोहम्मद करे इहो अथव हाणे इनखे इन हालत में छॾे हलूं अचो त सभई कलमो पढ़ी करे मुस्लमान थी हलूं उहा बि विषय इहा बि विषय मां बोल ई आहिनि अम्मा दाई हलीमा भी हुई बकरियूं चारींदी अम्मा दाई हलीमा भी हुई बकरियूं चारींदी ऐं शेमा नबीअ जी भेण साईं बकरियूं चारियूं अल्लाह जे प्यारे नबिन सभिनी त सचन चारियूं आयो आ किताबनि में बकरियूं बिन चारियूं अल्लाह जे प्यारे नबिन सभिनी त सचन चारियूं बकरार भला आहिनि गुलाम कादिर वणंदा आहिनि पर पराई लाम न खाराइनि पराई पोख बेल न कराइनि सची ॻाल्हि त कमु वॾो आहे छड़ो पाण खे थोरो बचाइजे बाक़ी ईअं माल कोॾे परे हुजे भेरोड़ो ॾियारायूं अचो हेॾां वरी कोई असां मोलनि खे खारायो इन खां बचाइजो ॻाल्हि सम्झा अलाह को दुआ थो कयां अलाह ताला हलाल खाइण में मज़ो आहे हलाल खाइण में मज़ो आहे अलाह ताला हुनजी मदद कंदो आहे पर छड़ो नियत त कयूं न अलाह असांखे हराम खां बचाए अलाह ज़ोरीअ कराईंदो छा पुट जो पंहिंजे पीउ खे उथारे त बाबा उथ निमाज़ पढ़ पोइ पीउ वरी बंदूक हणंदुसि छा त छो थारियूं निमाज़ हेॾा अल्लाह जो प्यार बाननि सां पीउ पुट औलाद माउ भेण सभिनी खां वधीक आहे जॾहिं अल्लाह जे तरफ़ बानो अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब मां हराम खाइण खां बचण थो घुरां मूंखे हराम खां बचाए अल्लाह ज़ोरी हराम खाराईंदुसि छा चई त ॾिसो नी भाई हाणे तव्हां चवंदो त मिड़ई अटकल सां खाई था वञूं त पोइ अल्लाह हराम कंदो चई बकरार भला आहिनि गुलाम कादिर वणंदा आहिनि बकरार भला आहिनि गुलाम कादिर वणंदा आहिनि बकरियुनि सां करे उल्फत बकरियूं था वतन चारियूं अल्लाह जे प्यारे नबिन सभिनी त सचन चारियूं आयो आहे किताबनि में बकरियूं बिन चारियूं अल्लाह जे प्यारे नबिन सभिनी त सचन चारियूं